नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त हैदराबाद में कुछ ॾींहं अॻु कस्टम तरफ़ां वॾे मिक़दार में पकड़ियल गैर मुल्की शराब में सिंध जे हिकु बासर MNA जो पुटु मुलवस निकतो आहे। करोड़े रुपयनि जी मालियत जी परॾेही शराब जी स्मगलिंग जो MNA जे पुट ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। सिफ़ारती कोटा जे नाले ते गैर मुल्की शराब खे स्मगल लाइ सांगड़ पुलिस खे बि इस्तेमाल कयो वियो। कस्टम जे छापे दौरान पुलिस जूं 2 मोबाइलूं कंटेनर खे प्रोटोकॉल ॾेई रहियूं हुयूं, जॾहिं त कंटेनर सां गॾु सिंध हुकूमत जी नंबर प्लेट वारी हिकु कार बि मौजूदु हुई। नाज़रीन, हैदराबाद जे टोल प्लाज़ा वटि कस्टम अमले कुछ ॾींहं अॻु हिकु कंटेनर ते छापो हणी सिफ़ारती कोटा जे नाले ते स्मगल थींदड़ गैर मुल्की शराब जूं 6000 बोतलूं हथ करे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो हो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त हैदराबाद में कुछ ॾींहं अॻु कस्टम तरफ़ां वॾे मिक़दार में पकड़ियल गैर मुल्की शराब में सिंध जे हिकु बासर MNA जो पुटु मुलवस निकतो आहे। करोड़े रुपयनि जी मालियत जी परॾेही शराब जी स्मगलिंग जो MNA जे पुट ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। सिफ़ारती कोटा जे नाले ते गैर मुल्की शराब खे स्मगल लाइ सांगड़ पुलिस खे बि इस्तेमाल कयो वियो। कस्टम जे छापे दौरान पुलिस जूं 2 मोबाइलूं कंटेनर खे प्रोटोकॉल ॾेई रहियूं हुयूं, जॾहिं त कंटेनर सां गॾु सिंध हुकूमत जी नंबर प्लेट वारी हिकु कार बि मौजूदु हुई। नाज़रीन, हैदराबाद जे टोल प्लाज़ा वटि कस्टम अमले कुछ ॾींहं अॻु हिकु कंटेनर ते छापो हणी सिफ़ारती कोटा जे नाले ते स्मगल थींदड़ गैर मुल्की शराब जूं 6000 बोतलूं हथ करे ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो हो।